मां सम्झां थो जेका हिन महिल अमेंडमेंट्स वारो मसइलो आहे इहो को जनरल रुगो इन जो असरु जेको आहे सो कोर्ट से न पर आम माण्हुनि जी जेका असांजी हिकिड़ी आज़ादी आहे उन ते बि आहे ऐं उन खां पोइ जेका आहे ह्यूमैनिटी वारी ॻाल्हि कयो अथऊं जेका त प्रेसिडेंट खे आहे पंहिंजो ह्यूमैनिटी त मां सम्झां थो इहो कंहिं बि मुआशरे में या असांजे मुस्लमान आहियूं असांजी जेका आहे या असां वटि क़ुर शरीफ़ में या असांजी हदीसुनि में को बि माण्हू कंहिं शइ खां उहो भली बादशाह हुजे वक़्त जो ख़लीफ़ो हुजे त उहो बि उनखे बि का इस्तिस्ना कोन्हे का त हे मां सम्झां थो आइन जी बि पंहिंजी रूह जे ख़िलाफ़ु आहे असां एज़ अ मुस्लमान बि असांजी जेका सोच आहे या जेका असांजी नबी पाक जी सुनत आहे उन जे बि ख़िलाफ़ु आहे बाक़ी मामला आहिनि त हिन अॼोकी जेका सूरत हाल हले थी उन में सम्झां थो त पंहिंजे इक़्तिदार जे बका जे लाइ या बचाव जे लाइ हुक्मरान हर उहा ॻाल्हि करण लाइ तयारु आहिनि जंहिंमें उहे बचनि बाक़ी आवाम सां उन्हनि जो को कंसर्न न आहे अॼु जेका सूरत हाल आहे त पोयनि 3 फसलुनि खां ख़ासि तौर ते उत्तर सिंध में पंहिंजो सारियूं ऐं कणिक जी जेका पैदावार थिए थी उहा प्राइसिस जी सूरत में उन में तक़रीबन आबादगार जो इस्तेसाल थिए थो तव्हां कणिक ॾिसो जेॾी महिल आबादगार ऐं हारी वटि कणिक हुई त उन जो रेट हुयो 2200 जॾहिं उहा आबादगार हारी खां निकिरी वई ऐं जेका आहे सो हिकिड़ो वापारी तबिके वटि या जेका कनि था असांजा ज़ख़ीरा अंदोज़ उहे बि सभु इहे ई हुक्मरान आहिनि इहो ई जेको सर्कुलेट जेको ब्लैक मनी आहे जेको सिंध जे आवाम जो पैसो निकिरे थो उहो ई उन में जेको आहे इन्वेस्ट थिए थो 2200 कणिक वठी अॼु साॻी उहा कणिक 3000 ऐं 3200 ऐं 3500 रुपया खपे थी हिकिड़ी जाइ ते सपोर्ट प्राइस 4000 हुई त गवर्नमेंट पाबंद हुई त उन सपोर्ट प्राइस जे मथां वठे पर अॼोकी सूरत हाल में मां सम्झां थो अॼु सारियुनि जी बि सूरत हाल इहा ई आहे DAP किथे पुॻी आहे मां सम्झां थो आम आबादगार ग़रीब वेचारो ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे त हे रुगो पंहिंजी इस्तिस्ना ऐं पंहिंजी चोरियूं बचाइण जे लाइ पंहिंजी फ्यूचर सिक्योर करण जे लाइ त जेको आहे सो इनफ़रादी फ़र्द पाकिस्तान में मां सम्झां थो 0.5% बि उहे माण्हू न आहिनि त जेके साढा 99% या 99% असांजो माण्हू आहे उन जी त का वार कोन्हे का हो हर शइ जी इस्तिस्ना वठनि था त मां सम्झां थो हाणे अवाम जी इहा आहे त पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी ॻाल्हि जे लाइ उथी खड़ा थियनि 26 अमेंडमेंट आहे 27 अमेंडमेंट आहे मां सम्झां थो इहा कंहिं बि सूरत में पब्लिक जे लाइ का बहितरी जी ॻाल्हि न आहे या पब्लिक जे लाइ अञा वधीक निगेट थींदी पब्लिक ऐं अञा वधीक बेवार थींदी मां अर्ज़ु रखां त हारी कार्ड तव्हां अॼु सर्वे कयो त हारी कार्ड कंहिंखे मिलियो आहे आम हारी खे उहो कार्ड मिलियो आहे उते बि उहा ई आहे चंद हिकिड़ो टोलो आहे मां सम्झां थो लाड़काणे जी जे असांजी ज़िले जी अॼु पॉपुलेशन 16 लख आहे त 1600 माण्हू बेनिफिशरी आहिनि बाक़ी तक़रीबन जेको आहे सो माण्हू लाड़काणे ज़िले जो तव्हां मूंखे ॻणे तव्हां ॾिसो तव्हां स्टैटिस्टिक्स ॾिसो जेका बि अचे थी हर शइ उहे ई मुफ़ादनि जा टोले जा हिकिड़ा माण्हू आहिनि आम माण्हू जी का वार नथी थिए त 16 लख मां 1600 माण्हू बेनिफिशरी यानी 1% 99% वरी बि आम माण्हू जेको आहे उन जी का वार कोन्हे का कार्ड बि उन खे थो मिले घर बि उन जो थो ठहे ॿिया मामला बि उन खे था मिलनि त मां सम्झां थो सॼो हिकिड़ो 17-18 साल जे इक़्तिदार में हिकिड़ो अहिड़ी माफ़िया ठही वई आहे पर मूंखे उमेदु आहे अल्लाह पाक जी ज़ात में ऐं सिंध जे अवाम में हाणे आस्ते आस्ते शऊर नौजवान मां सम्झां थो उहो तमामु घणो हाणे हिननि सभिनी शयुनि खे सम्झे बि थो ऐं मूंखे पूरी उमेदु आहे त सिंध जो माण्हू निकिरी इन सभु जेका बि ज़ुल्म सिंध सां थिया आहिनि इंशाअल्लाह हुनजो हिसाब बि वठंदो ऐं ईंदड़ वक़्त में इंशाअल्लाह इहे हुक्मरान बका अल्लाह जी ज़ात खे आहे फिरौन हुजे उन्हनि जो आख़िर बि सभिनी जे साम्हूं आहे त हिननि जो आख़िर बि इहो ई थियणो ॾिसो हिन तरमीम में जेका सरकारी दौर जा सपोर्टेड जेके माण्हू आहिनि अॼु तव्हां ॾिसो सखर बार में इहा अॼु 27वीं तरमीम जे ख़िलाफ़ का हिकिड़ी रखियल आहे कॉन्वोकेशन कन्वेंशन रखियल आहे उन कन्वेंशन जी जेका मेज़बानी थी करे उहा सरकारी धुर वारा ई वकील कनि था
त मां सम्झां थो हीअ का स्पेसिफिक का कंहिं पंहिंजो हुन जे लाइ न आहे, इहे आम माण्हू जी हक़ूक़ जी जेका आहे सो निगेशन आहे, उन्हनि जी हक़ जेको आहे सल्ब करण जी हिकिड़ी कोशिशि आहे। ऐं मां सम्झां थो वुकला जंहिं नमूने पार्ट प्ले कयो सिंध जे हक़नि जे लाइ, जेको पाणी वारो मामिलो थियो उन में मां सम्झां थो अरावल दस्तो सिंध जो वकील हो, या अॻु में बि जेका जॾहिं असांजो 2007 में वुकला मूवमेंट हली त उहे ई माहौल आहे, मुल्क में डिक्टेटरशिप हुई। अॼु बि हिकिड़ी जेका अनसीन डिक्टेटरशिप आहे, सिविलियन डिक्टेटरशिप आहे, जेके सिविलियन्स वेठा आहिनि उहे डिक्टेटर्स वांगुरु जेको आहे सो प्ले कनि था, पोर्ट्रे कनि था। त इहा सिविलियन डिक्टेटरशिप आहे मुल्क में। ऐं इनशाला जीअं 2007 ऐं 8 में वकीलनि जी मूवमेंट हली त मूंखे उमेदु आहे इनशाला हाणे बि वुकला वधीक जेको आहे सो पंहिंजो मुतहिदिन, वधीक जेको नौजवान आहे उहो शऊरवंद आहे। त इनशाला इहे मां सम्झां थो तमामु जल्द जेको आहे हीअ जॾहिं पाणी जो मामिलो हलियो उन महिल हिकिड़ो ठहराउ हुयो 4-5 महीना, त ईंदड़ जेका तूफ़ान आहे उन खां पहिरियों ख़ामोशी हूंदी आहे। त मां सम्झां थो तूफ़ान जी ख़ामोशी आहे ऐं हीअ ईंदड़ वक़्त में तमामु वॾो जेको आहे सो तादादु सिंध मां निकिरी ऐं हिन सॼी जेका मामला थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु निकिरंदो बि ऐं पंहिंजे जेको आहे सो जिदोजहद सां इहे सभु शयूं जेको आहे सिंध जो माण्हू पंहिंजा हक़ वापसि वठंदो।